अस्सलाम वालेकुम। ही असांजो पहिरियों सबक़ु थींदो अॼु। 12णे जी तस्वीरी पटी सॼी कवर करण जी कोशिशि कबी हिन वीडियो में इंशाअल्लाह। 12णे जी पटीअ में तस्वीरी पटीअ में जेके ग़लतियूं ॿार कंदा आहिनि जिन खे बहितर करण जी ज़रूरत आहे उन्हनि जे बारे में इंशाअल्लाह हिन वीडियो में गुफ़्तगू थींदी। ॿार जॾहिं सबक़ु पढ़ंदा आहिनि त उहे हिन तरह पढ़ंदा आहिनि, अलिफ़ अख अलिफ़ अंब। हाणे इन में ग़लती इहा आहे जो ॿार बग़ैर हथ रखण जे पढ़ंदा आहिनि त ॿारनि जो तवजो न हूंदो आहे, ॿारनि जी नज़र ॿिए हंधि हूंदी आहे ऐं ॿार पढ़ंदा हिकिड़ो अखर आहिनि, पढ़ंदा ई आहिनि, नज़र ॿिए हंधि हूंदी आहे, हथ भुल में हिते हूंदो या हिते हूंदो या हिते हूंदो। इन जे करे ॿार खे हथु रखाइणो आहे। हथु रखाइण खां पोइ ॿार हिन रीति पढ़ंदा आहिनि, अलिफ़ अख अलिफ़ अंब। इहो बि ग़लति तरीक़ो आहे। छो जो ॿार अखर खे ॾिसे ई कोन थो, सिर्फ़ु तस्वीर खे हथु रखे थो ऐं तस्वीर खे ॾिसे थो। त इन सां थींदो ईअं आहे जो ॿार अखरनि जी सुञाण न करे सघंदो आहे। भला हिन रीति पढ़ाइजे अलिफ़ अख अलिफ़ अंब, न, इहो तरीक़ो बि ग़लति आहे। ॿार ईअं तकड़ में पढ़ंदा आहिनि, अल्पख अल्पख चई वेंदा आहिनि, जेको ग़लति आहे। अल्पख न आहे, अलिफ़ अख। हिकिड़ा ॿार नंढा हूंदा आहिनि, हिकिड़ा वॾा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ॿारनि जो मुख़्तलिफ़ ज़हन हूंदो आहे, हिकिड़ा ज़हीन हूंदा आहिनि, हिकिड़ा कुझु कमज़ोर हूंदा आहिनि। त उन्हनि ॿारनि खे जेके ॿार ज़हीन हूंदा आहिनि तव्हां उन्हनि खे जेकॾहिं वक़्तु बचाइणु चाहियो त ईअं पढ़ाए सघो था, अलिफ़ अख वरी अलिफ़ अंब, ईअं पढ़ाए सघो था। पर जेकॾहिं को ॿार कमज़ोर आहे या नंढी उमिरि जो आहे उनखे बहितर तरीक़ो हीअ आहे त तव्हां हिन अलिफ़ खे हथु रखी अलिफ़ अख, अलिफ़ खे अलॻि सां हथु रखाइणो आहे, अख खे अलॻि सां हथु रखाइणो आहे। उनखां पोइ हीउ जेको हेठियों अखर आहे हथु रखाइणो आहे, अलिफ़ वरी अख वरी अलिफ़ वरी अख। अहिड़ीअ रीति सभिनी अखरनि ते हथु रखाइणो ॿार खे त जीअं घणा दफ़ा हिक खां ज़्यादा दफ़ा उनखे ॿेरा अचनि ऐं अखर खे सुञाणे सघे। वरी ॿार खे ईअं बि चवणो आहे, पुटु हीअ तूं आङुर रख, ॾिस अलिफ़ कीअं लिखियलु आहे, अलिफ़ हीअं लिखियलु आहे सिधी, तो वरी आङुर बि हीअं सिधी आहे, अलिफ़ बि हीअं सिधी आहे। अहिड़ीअ रीति ॿार खे जेकॾहिं इशारो कबो त ॿार तमामु जल्द अखर खे सुञाणणु सिखी वेंदो। अलिफ़ अख वरी हीअ अलिफ़ वरी अख वरी अलिफ़ खां पोइ हीअ अंब, अलिफ़ अंब अलिफ़ अंब अलिफ़ अंब। अहिड़ीअ रीति हीअ अख बि पढ़ाइणी आहे, अलिफ़ बि पढ़ाइणी आहे, ॿिए सां साॻियो तरीक़ो इस्तेमालु करिणो आहे। जीअं त हिन वीडियो में असां पढ़णु सिखूं था, इन जे करे हीअ वीडियो जेका आहे सिर्फ़ु पढ़ण जे बारे में ठाही वेंदी। लिखण जे बारे में वरी इंशाअल्लाह ॿी वीडियो में सम्झायो वेंदो। बे बदक बे बसर, बे बकरी बे ॿिली, हे सभु अखर पढ़ाइणा आहिनि ॿार खे, जीअं ॿार खे जल्दी में अखरनि जी सुञाण यादि थी वञे। ऐं ॿार खे पढ़ाइण महिल सम्झाइणो आहे, पुटु हीअ बे हीअं लिखियलु आहे, पहिरियां थोरो हीअं आङुर हुनजी फिराइणी आहे, पंहिंजी फिराए पोइ हुनखे ॾसणो आहे, वरी हुनखां पुछणो आहे कीअं लिखियलु आहे, ॿार हीअं फिराए ॾसींदो, हीअं वरी सिधो वरी थोरो मथे वरी हिकिड़ो टुॿिको बे बदक आहे, वरी ॿिए बकरीअ खे हेठां ॿ टिॿका, ॿ टिॿका कहिड़ा, उभा टिॿका। पुट हिननि टुॿकनि खे उभो टुॿको चइबो जेके हिक ॿिए जे मथां हुजनि। हीअ बे भोलड़ो या भोली या भोलड़ी, ॻाल्हि साॻी आहे, आवाज़ु भे जो आहे, बे भोली ऐं भे भित। अहिड़े तरीक़े सां ॿार खे पढ़ाइणो आहे। तारो ते तालो, हिन में का अहिड़ी नई शइ कोन्हे। हा, टुॿका ज़रूरु आहिनि, ॿार खां पुछिणो आहे, पुटु ते खे ॾिस, ते बि साॻे ॿिए वांगुरु लिखियलु आहे हीअं, पर हुन जा टुॿका मथे आहिनि, ॿ टिॿका आहिनि पर पासीरा टिॿका आहिनि, इहो ते तारो आहे। पोइ ते तारो खे 4 टिॿका आहिनि, ॿार भुलिजी पवंदा आहिनि, बे भित में थे थेलो में सुञाण न करे सघंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॿारनि में डिसलेक्सिया हूंदी आहे जंहिंजे करे ॿार सुञाणप न करे सघंदा आहिनि। कॾहिं कॾहिं डिसलेक्सिया न हुजण जे करे बि ॿार नंढी उमिरि जो हुजण जे करे या अखरनि सां पहिरीं वाक़ुफ़ु न हूंदा आहिनि, जंहिंजे करे हू भुलिजी पवंदा आहिनि। डिसलेक्सिया छा आहे, इंशाअल्लाह उन ते बि वीडियो ठाहे बि।
ॿार खे सम्झाइणो आहे पुट थे थेलो जा 4 टुॿका मथां आहिनि ऐं पोयां जेको असां पढ़ी आया आहियूं ॿिए भिते उन जा 4 टुॿका ॾिस हेठां आहिनि। इहो ॿार खे फ़र्क़ु सम्झाइणो आहे। पोइ आहे टे टोपी। टे टोपीअ में ॿार खे सम्झाइणो पुट टे टोपी खे 3 टुॿका आहिनि पर उहो 3 टुॿकनि जो तरीक़ेकार इहो आहे त 2 टुॿका मथां आहिनि 3 टुॿको उन 2 टुॿकनि जे हेठों आहे। इहो ॿार खे हिते चङी तरह ज़हन नशीन करायो वञे त जीअं से सवाबु लिखण में उनखे मुश्किलात न थिए, छो जो अॻिते से सवाबु बि अचे थो पियो। पोइ हीअ ठेठूंठ आहे। ठेठूंठ ऐं ॿिए ॿकरी में ॿार मुंझी पवंदा आहिनि। ॿार खे सम्झाइणो आहे त हीअ 2 टुॿका ठेठूंठ खे मथां आहिनि ते तारो खे बि 2 टुॿका मथां आहिनि पर हीअ ॾिस ते तारो जा टुॿका कीअं आहिनि ॿार खां पुछणो आहे। यानी हिक ॿिए जे मथां आङुरियूं रखी करे हीअं ॿार खे सम्झाए सघिजे थो त हिन तरीक़े सां टुॿका आहिनि, इनखे उभो टुॿको चइबो आहे ऐं हिते 2 सुतल पासीरा टुॿका आहिनि। आङुरियुनि खे ॿिन्हिनि खे हीअं सिधो करे सुमारे करे ॿार खे सम्झाइणो आहे। उन खां पोइ टे टोपी खे से सवाब खे पढ़ण महिल टे टोपी ज़हन नशीन कराइणी आहे ॿार खे त पुट टे टोपी पढ़ी आया आहियूं हुन में बि 3 टुॿका हुया पर उन्हनि जा 3 टुॿकनि जो तरतीब इहो हुयो त 2 टुॿका मथां हुया हिकिड़ो उन्हनि जे हेठों हुयो। पर हिते जेके आहिनि 2 टुॿका हेठों आहिनि हिकिड़ो उनजे मथां आहे। इहो 3 टोपी न आहे बल्कि इहो से सवाबु आहे। वरी तस्वीर सां ॿार खे इहो सम्झाइणो आहे त पाणी ॾियणु सवाब जो कमु आहे त सवाबु असां से सां लिखंदा आहियूं से सवाबु ऐं से सां समर। पोइ पेपग आहे। पेपग जा टुॿका 3 टोपी वांगुरु आहिनि। हिते बि ॿार खे 3 टोपी जी तरफ़ ध्यानु ॾियाराइणो आहे जीअं पोयों दौर पको थिए ॿार जो ऐं पोयां अखर विसरनि न जल्दी में ॿार खे। ऐं हिते बि पेचीदगी न थिए। ज़रूरी न आहे त तव्हां इहे हिकिड़े ॾींहं में 2 में या 3 में पढ़ायो। तव्हां सॼे किताब खे साल जे मुख़्तलिफ़ ॾींहंनि में विराए करे उन हिसाब सां थोरो थोरो ॿार खे पढ़ाए सघो था ऐं बहितर बि ईअं ई आहे त ॿार खे थोरो थोरो ज़हन नशीन कराइबो रोज़ानो। पेपग पढ़ाइण महिल 3 टोपी खे ज़हन नशीन कराए ॿार खे ॿुधाइबो 3 टोपी जा टुॿका बि हिन रीति हूंदा आहिनि 2 मथां 1 हेठों पर उहे 3 टुॿका मथां हूंदा आहिनि ऐं हिते 3 टुॿका हेठि आहिनि। 3 टोपी ऐं पेपग में वरी इहो फ़र्क़ु आहे। हाणे ही बे वारी शिकिल वारा अखर पूरा थी विया। हाणे जीम वारी शिकिल जा अखर शुरू थियनि था। टुॿकनि जो फ़र्क़ सां मुख़्तलिफ़ अखर अची था वञनि। पोइ ॿार खे ॿुधाइणो पुट हाणे हे अखर तूं हीअं सिखी वई। पहिरियों बे अखर न हुयो बाक़ी ॿिया सभु पुराणा हुया साॻा पढ़ियल हुया बे वांगुरु हुया सभु टुॿकनि जो फ़र्क़ु हुयो। हाणे हीअ जेको आहे पहिरियों शुरूआती अखर आहे हिन शिकिल जो जीम ॿार खे आङुर सां लिखाइणो आहे। आङुर सां पढ़ाइण महिल ॿार खे ॿुधाइणो आहे पुट हे आङुर हीअं करे असां पोइ हीअं कंदासीं। वरी ॿार जी आङुर पकिड़े हीअं फेराए पोइ ॿार खे चइजे हाणे तूं पाण आङुर फेराए ॾिस कीअं लिखियलु आहे। त ॿार खे लिखण जी मश्क हितां शुरू थी वेंदी। लिखण खां अॻु में ई उन जी मश्क शुरू थी वेंदी। लिखण जी मश्क अलॻि सां कराई वेंदी लेकिन हिते ॿार खे थोरो ॼण ज़हन तयारु कयो थो वञे लिखण जे लाइ। जीम खे हिकिड़ो टुॿको हेठि हूंदो आहे उन सां जीम सां असां जहाज़ लिखंदा आहियूं। जीम सां जहाज़ जीम सां जुती। पोइ ही 2 टुॿका आहिनि। जीम वांगुरु ई लिखियलु आहे अखर हिकिड़ो टुॿको ॾिनल आहे जीम खे ऐं हिन खे 2 टुॿका आहिनि उभा ॿिए ॿकरी ऐं ठेठूंठ वांगुरु उभा 2 टुॿका आहिनि जीम जे अंदरि। त हाणे इहो जीम न आहे रहियो हाणे इहो थियो ॼे हीअ आहे ॼे सां ॼिभ। ॿार खे ॿुधाइणो आहे त ॼिभ ज़बान खे चइबो आहे छो जो हिकिड़ा ॿार ॼिभ खां वाक़ुफ़ु न हूंदा आहिनि उन्हनि जे ज़हननि में ज़बान आम हूंदो आहे। ॿार खे सम्झाइणो पुट ज़बान खे ॼिभ चइबो आहे इहा ॼिभ असांजी ॼे सां लिखिबी आहे। ऐं ॿार खे ॿुधाइणो आहे त हीअ खाइण जी शइ आहे हिनखे ॼमूं चइबो आहे इहो बि ॼे सां लिखिबो आहे ॼमूं। पोइ साॻी मथां खां जीम वारी शिकिल आहे लेकिन हेठां हीअं गोल न आहे। हेठां वरी हीअं सिधो ऐं हे वारी शिकिल हिनखे झे चइबो आहे झे इन सां हे जो आवाज़ु निकिरे थो जेको ॿार खे थोरो सम्झाइणो आहे। हिकिड़ा ॿार पढ़ंदा आहिनि जीम झिरकी न आहे झे झिरकी आहे त ॿार खे इहो बि ज़हन नशीन कराइणो आहे झे ऐं जीम जे आवाज़ में फ़र्क़ु ॼाणाइणो आहे। पोइ ही साॻो जीम वांगुरु आहे पर हिनखे 2 टुॿका आहिनि। ॼे हुयो हिकिड़ो जंहिंखे उभा टुॿका हुआ हिनखे पासीरा टुॿका आहिनि। हीउ कहिड़ो अखर आहे हिन जो आवाज़ु थोरो गुनो हूंदो आहे ॿार मुंझी पवंदा आहिनि।
जेतिरो मुमकिन हुजे ॿार खां मश्क कराए हिन खे चङी तरह ॿार खे पढ़ाइजे। ñe ॿार हिन में मुंझी पवंदा आहिनि। ñe जो आवाज़ु न कढी सघंदा आहिनि, कॾहिं कॾहिं हू में चई वेंदा आहिनि मीम सां, बल्कि ही में न ñe आहे ñe। वरी ñe खे ॼे बि न चवनि ॿार, इहो बि ख़्यालु रहे। ñe मुञ ñe ॼञ। हाणे ñe ॼञ ॼे सां शुरू थिए थी, बहितर हुयो त हिन खां अलावा ॿियो को अखर ॾिनो वञे हा जीअं मुञ आहे, छो जो ॼे सां पोइ ते अखर असां पढ़ी आया आहियूं। साॻी ॼे सां इहा आवाज़ु शुरू थिए थो। जेकॾहिं ॾिनल आहे त ॿार खे सम्झाइणो पुट ही ñe आहे, ñe सां असां हिते ॼञ पढ़ूं था, लेकिन हू शुरूआती अखर ॼे आहे हिन जो। बाक़ी ही परफेक्ट तस्वीर ॾिनल आहे ñe जे हवाले सां। ñe मुञ मुञ, पोइ ॿार खे ॿुधाइणो आहे ñe सां को बि अखर शुरू न आहे थींदो, लेकिन अखर जे आख़िर में इहो आवाज़ु अचे थो ñe जो, लफ़्ज़ जे आख़िर में। पोइ चे में बि साॻियो तरीक़ेकार आहे। पुट जीअं असां टुबका पढ़िया आहिनि, पे जा टे जा, इहे ई साॻा टुबका आहिनि, पर हे जीम वारी शिकिल जे अंदरि आहिनि, त इनखे चे चवंदा आहिनि असां। चे सां चंड, चे सां चोलो। पोइ इहो ई साॻियो चे आहे, चे खे टे टुबका हुया, पर हिकिड़ो टुबको वधायोसीं, हाणे चे न रहियो, हाणे थियो छे। छे में थोरो हे जो आवाज़ु आहे, इन में बि ॿार खे उचार थोरो बहितर कराइणो आहे। छे छटी, छे छोकर या छोकिरो। हीअ आहे हे पढ़ंदा आहियूं असां हिन खे, लेकिन ही हे न आहे, हे हूंदी आहे हाथी ऐं हरणी वारी, हिन खे हे चइबो आहे। हे हजम, हे हौज़। हिन जो आवाज़ु गले जे विच मां निकिरंदो आहे, ऐं हू जेको हे हरणी हे हाथी आहे, उहो गले जे हेठे हिसे मां आवाज़ु निकिरंदो आहे। त हे हजम, हे हौज़। हाणे हिकिड़ो आहे खे खट, ॿियो आहे खे खचर, हिन खे पढ़ंदा आहिनि, पर खे न आहे हीअ आहे खे। खे खचर, खे ख़त। हू आहे खे खट, उहा खे आहे, ही खे न आहे, बल्कि ही खे आहे। उस्ताद हज़रात खे खपे त हिन आवाज़नि में फ़र्क़ु करणु सिखनि। पोइ ही दाल आहे, दाल सां दोल ऐं दाल सां दर या दरवाज़ो, कुझु बि ॿई सही आहिनि। ही दाल वारी शिकिल सां अखर शुरू थियनि था, साॻियो दाल आहे, पर नुक़्ता आहिनि हिन खे। ॿार खे सम्झाइणो पुट साॻी दाल आहे, को नओं मसालो न आहे, ही साॻी दाल आहे, लेकिन हिन खे ॿ टुबका आहिनि। हाणे इहो दाल खां मटिजी दाल बणिजी वियो। हाणे आवाज़ ॿिन्हिनि जा साॻा आहिनि, थोरो फ़र्क़ु आहे, त ॿार खे थोरी मुश्किलात थी सघे थी। ॿार खे थोरो क्लियर पढ़ाइणो आहे त ही दाल आहे, माना हे वारे लहजे में दाल, धोबी ऐं दाल धाॻो। ॿार खे ॿुधाइणो आहे त ही रील खे न आहे पढ़णो, बल्कि हिन धाॻे खे पढ़णो हो। ही तीर सां निशान थियल आहे, इशारो थियल आहे हिन ॾे, त धाॻो पढ़ंदासीं असां दाल सां। दाल धोबी ऐं दाल धाॻो। पोइ साॻियो ई दाल वारी शिकिल आहे, लेकिन उन ते टुबका टे आहिनि। इन खे पढ़िबो डाल, डाल सां ॾेॾर, डाल सां डाणो। पोइ हीअ आहे डाल, डाल बिना हे जे, डाल डेल, डाल डॉक्टर। पोइ हीअ आहे ढाल, हिन सां बि हे जो लहजो आहे। डाल ऐं ढाल में थोरो फ़र्क़ु ॿार खे कराइणो आहे, हिन में बि मुश्किलात पेश अची सघे थी ॿार खे। ढाल ढॻो, ढाल ढकणु। ॿार खे ॿुधाइणो आहे त हिन जी तरफ़ इशारो न आहे, उहो ई तीर छापियल आहे, इहो तीर हिन तरफ़ इशारो थो करे, माना ही पढ़ंदासीं ढाल ढकणु। पोइ ही साॻी दाल आहे, पर उनखे मथां टिबको आहे। हाणे इहा ज़ाल थी वई। ज़ाल ज़रो, उहे तीर जो निशान थियल आहे, हिन सॼे मां हेतिरो ज़रो, हिन ज़रे खे असां ज़ाल सां लिखंदा आहियूं। हाणे हिकिड़ी आहे ज़े, ॿी आहे ज़ाल। हिन जो आवाज़ु थोरो मटियल आहे ज़े खां, हिन खे ज़ाल पढ़िबो आहे। ज़ाल, ज़ाल ज़रो, ज़ाल ज़ख़ीरो। ज़ख़ीरो हे अन जो जेको अंबार आहे, हिन खे ज़ख़ीरो चइबो आहे, जेको ज़ाल सां लिखिबो। ॿार खे ज़े नशीन कराइणो आहे। हाणे ही हिकु नई सूरत शुरू थिए थी अखर जी, जेका पोयनि अखरनि खां मटियल आहे। हिन तरीक़े सां लिखिबो, इन खे चइबो आहे रे। ॿार खे ॿुधाइणो आहे रे सां रिछ, ही जानवर आहे जंहिंखे रे सां लिखंदा आहियूं असां, रे रिछ। वरी पोइ हीअ गाॾी आहे, इन गाॾी जो नालो आहे रेल, जेका पिणु असां रे सां लिखंदा आहियूं, रे रेल।
हिन में ॿार खे मुश्किलात पेश ईंदी आहे। हिन खे छो जो इन में ॿारनि जी ज़बान विचड़ी पवंदी आहे हिन अखर खे पढ़ण सां। सो हिन में बि ॿार जी मदद करणी आहे, तवजो घणो ॾियणो हिन खे जीअं ॿार सम्झी वञे। एड़े 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 माड़ी, माड़ी मीम सां शुरू आहे, आख़िर में ड़े हुनजे बाद में थी अचे। ड़े सां को बि लफ़्ज़ शुरू न थींदो, ॿार खे सम्झाइणो ॿुधाइणो आहे। जीअं ने सां को बि लफ़्ज़ शुरू न हुयो, ईअं ड़े सां बि को लफ़्ज़ शुरू न आहे। हाणे हिते ॿार खे ज़हन नशीन कराइणो आहे ऐं हुनखे यादि ध्यानी जे लाइ हुन खां पुछिणो आहे, पुट टोटल घणा अखर असां पढ़िया जिन सां को लफ़्ज़ शुरू नथो थिए, हींअर ताईं घणा अखर पढ़िया आहिनि? त ॿार ॿुधाईंदो ने ऐं ड़े पढ़ियासीं। पोइ हीअ ड़े रॿड़, हीअ आहे ज़े टुबको मथां हिकिड़ो, रे ख़ाली हूंदी आहे, हिनखे हिकिड़ो टुबको आहे त इहो ज़े थी वई। ज़े सां ज़ंजीर, हिनखे ॿार हिकिड़ा जंजीर पढ़ंदा आहिनि, हिकिड़ा ज़ंज़ीर पढ़ंदा आहिनि। इन में ॿार खे तवजो ॾियारे करे सही तलफ़ुज़ ॿार खे सेखारिणो आहे। ज़े ज़ंजीर, इहे ज़ंजीर आहे जेका ज़े सां लिखी वई। ज़े ज़ैतून। सीन सीटी, सीन सेहड़, सीन ऐं शीन में ॿारनि खे मुश्किलात पेश ईंदी आहे। हिकिड़ा सीन खे शीन पढ़ंदा आहिनि, शीन खे बि शीन पढ़ंदा आहिनि। हिकिड़ा वरी शीन खे सीन पढ़ंदा आहिनि ऐं सीन खे बि सीन पढ़ंदा आहिनि। त अहिड़नि ॿारनि ते जेतिरे क़दुरु थी सघे त ॿार ते कोशिशि कजे हुनखे हुनजी मदद कजे सही उचारण में। पर जेकॾहिं ॿारु माज़ूर आहे, बातड़ो आहे, त पोइ उन ते हर भुर सख़्ती न आहे करणी। हीअ साॻी सीन पर टुबका अथसि, इन टुबकनि जे ज़रिए ॿार खे फ़र्क़ु ज़हन नशीन कराइणो आहे। त बिना टुबकनि वारो सीन आहे, टुबकनि वारो शीन, शीन शींहुं, शीन शीशी। ऐं हीअ आहे स्वाद, स्वाद उहा आहे सीन, सीन जो आवाज़ु थोरो सनो आवाज़ु आहे ऐं हिन जो आवाज़ु थोरो थुल्हो आवाज़ु आहे। स्वाद ऐं सीन, ॿार खे फ़र्क़ु जेकॾहिं थी सघे त ज़हन नशीन कराइजे, न त घटि में घटि उस्तादु पाण इन आवाज़नि खे उचारण में थोरो फ़र्क़ु ज़रूरु रखे। स्वाद संदूक, स्वाद सूफ़, हीअ साॻी स्वाद आहे, मथां नुक़्तो आयो त हाणे हिन जो नालो ज़्वाद थी वियो, ज़्वाद ज़ईफ़। हाणे हीअ ॿार खे ॿुधाइणो आहे पुट हीअ अलिफ़ आहे, इन अलिफ़ खे हेठां हीअं बेज़वी सूरत में हीअ वंगड़ो ॾिनल आहे। त हाणे इहो तोए थी वियो, तोए तोतो, तोए तबला। ते में ऐं तोए में थोरो ॿार खे आवाज़ जो फ़र्क़ु महसूसु कराइजे ऐं हिननि में आहे बि फ़र्क़ु। हू ते आहे ते, ता रो, ऐं हीअ आहे तोए तो तो। नुक़्तो अचण सां ही ज़ोए थी वियो, ज़ोए ज़ालिम। ज़े ज़ंजीर ऐं ज़ोए ज़ालिम में फ़र्क़ु ॿार खे महसूसु कराइजे। जीअं सूरत ख़ती चवण महिल ॿारु आवाज़ु ॿुधी सम्झी वञे त उस्तादु कहिड़ो अखरु चए थो। इनखे ॿार खे ॿुधाइजे पुट हे ॾिस हीअं आङुर फेराए करे पोइ हीअं लिखिबो, इनखे चइबो आइन, आइनक, आइन औरत। हीअ आहे ग़ैन, ग़ालीचो, ग़ैन ग़ार। हिकिड़ी आहे गाफ़, ॿी आहे ग़ैन। गाफ़ गुल ऐं ग़ैन ग़ार में ॿार खे आवाज़ फ़र्क़ु महसूसु कराइजे। हीअ ग़ैन आहे, ग़ैन, ऐं हू हूंदो आहे ग गाफ़। ही फे आहे, फे। ॿी चार नुक़्तनि वारी जेका आहे उहा फे हूंदी आहे, फे। ऐं हीअ फे न आहे, हीअ फे आहे, फे फ़ानूस। हिनखे फ़ानूस न आहे पढ़ाइणो, ॿार खे ॿुधाए ॾे फ़ानूस न आहे, फ़ानूस आहे। ऐं हीअ फ़सुल न आहे, फ़सुल आहे, फे फ़सुल। पोइ हीअ जेका आहे उहा वरी फे न आहे, हीअ वरी फे आहे। फे ऐं फे में फ़र्क़ु आहे। फे फीथो, फे फुकणी। क़ौफ़, हीअ क़ौफ़ आहे, क़ौफ़ क़लम। ॿार खे सम्झाइजे त पुट जेका पेन तूं इस्तेमालु करींदो या पेंसिल, इनखे असां सिंधीअ में क़लम चवंदा आहियूं, पेन या पेंसिल अंग्रेज़ी जा लफ़्ज़ आहिनि। क़ौफ़ क़लो, हीअ क़लो जेको आहे उहो क़ौफ़ सां लिखिबो आहे। ऐं जेकॾहिं ॿारु मुंझी पए थी कहिड़ी शइ आहे त बहितर आहे त ॿार खे ॿुधाइजे पुट हीअ हिकिड़े क़िस्म जी ईअं सम्झो इमारत आहे जेका
12 तामीर थियल आहे ऐं हिफ़ाज़त जे लाइ अंदरि इन में घणो कुझु आहे जेतिरो उस्ताद ॿुधाए सघे ॿार जे ज़हन जे हिसाब सां। हीअ आहे काफ़ किताब, काफ़ कैंची। मूंखे यादि थो अचे त अॻे सिंध एजुकेशन फाउंडेशन वारनि जो किताबु हुयो जंहिंमें कैंची काफ़ नुक़्तनि वारे सां लिखियलु हुयो ऐं हाणे हिन सिंध टेक्स्ट वारे में काफ़ हिन सां लिखियलु आहे कैंची। हीअ आहे खे, हूअ खे हुई, खे ख़त ऐं खे खच्चर। हीअ आहे खे खट, खे खारी। खे ऐं खे में थोरो फ़र्क़ु ज़रूरु रखिजे। ही गाफ़ आहे, ही खे वांगुरु लिखियलु आहे लेकिन मथां लीको अची वियो त हाणे इहो खे न रहियो, गाफ़ थी वियो। ॿार खे सम्झाइणो आहे गाफ़ गॾु, गाफ़ गाबो। साॻी गाफ़ आहे पर हेठां 2 नुक़्ता आया ॿिए बकरीअ वांगुरु, त हाणे इहो गेरो थी वियो, गऊं थी वई। ॿिए बकरी वारी निस्बत ॾियण सां ॿार खे ॿिए बकरी बि यादि अची वेंदी ज़हन ते ऐं पोइ दौर न विसरंदो ॿार खे। ही गाफ़ सां जेका जे सां गॾु हे हुई उहा हे आई त हाणे इहो घे थी वियो। ॿार खे ज़हन नशीन कराइजे, पोयों अखर खोले ॾेखारिजे त हूअ जे, हीअ घे, ॿिन्हिनि में हे जो आवाज़ थो अचे। हूअ जे झिरकी हुई, ही घे घोड़ो आहे, घे घड़ियाल बि आहे। ही साॻी गाफ़ आहे लेकिन 2 नुक़्ता हिन खे पासीरा ॾिनल आहिनि मथां, जीअं ते तारो खे मथां 2 नुक़्ता ॾिनल आहिनि। पोइ निस्बत ते तारो वारी सां ॿार खे ते तारो यादि अची वेंदो, दौर पको थी वेंदो। सिंग, हाणे ॿार खे ॿुधाइणो पुट हाणे ही वरी 3 अखर आहे जंहिंसां को बि लफ़्ज़ शुरू नथो थिए बल्कि आख़िर में उहो लफ़्ज़ अचे थो। सिंग, आंगुर। हाणे ॿार खां पुछिणो आहे या ॿुधाइणो आहे त 3 अखर असां पढ़िया आहिनि। पोइ ॿार खां पुछिणो आहे त उहे कहिड़ा 3 अखर आहिनि, 3 त हीअ आहे, ॿिया कहिड़ा आहिनि, त ॿार यादि करे ॿुधाईंदो त पोयां कहिड़ा अखर पढ़ी आया आहियूं, रे पढ़ी आया आहियूं, पढ़ी आया आहियूं। ही आहे। हा, ऐं में फ़र्क़ु, ही आहे, हू आहे। ऐं में थोरी मुश्किलात ॿार खे थी सघे थी, जंहिंखे तव्हां उस्तादनि जी ज़िमेवारी आहे त उनखे ॿार खे सम्झाइजे। ही लाम, ॿार खे ही बि सवलाई सां सम्झाए सघिजे थो। पुट अलिफ़ पढ़ी आया आहियूं, उन अलिफ़ वांगुरु ई सिधो लिखियलु आहे, बसि थोरो ई वकड़ ॾिनल आहे त इहो हाणे अलिफ़ खां पहिरीं लाम थी वियो। त ॿार खे मुश्किलात पेश न ईंदी, ॿार सम्झंदो त ही साॻा ई अखर आहिनि, बसि थोरो फेरफार आहे ऐं आवाज़ु मटिजी थो वञे। लाम सां लकुड़ ऐं लाम सां लाटू। ही मीम आहे, ॿार खे हथु फिराए ॾेखारिजे त जीअं ॿार लिखण बि सिखंदो वञे, जॾहिं वारो अचे लिखण जो त ॿार खे का बि मुश्किल न अचे। मीम सां मच्छी, मीम सां मेज़। ही नून सां नथ, हीअ नथ पाए बि ॿार खे जेकॾहिं सम्झाइबो त ॿार खे ख़ुशी मिलंदी, मालूमात मिली वेंदी, ॿार दिलचस्पी वठंदो। नून सां नारंगी। ऐं हीअ आहे णूण, ही नून, ही णूण वण। हाणे वरी हिते ॿार खे ॿुधाइणो आहे त ही बि हिकिड़ो अखर आहे जंहिंसां को लफ़्ज़ शुरू न थींदो आहे। पोइ वरी पोयां लफ़्ज़ ॿार खां पुछणा आहिनि, घणा पढ़ी आया आहियूं। ॿार ॿुधाईंदो मुञ, सिंग, ड़े माड़ी, णूण वण। 4 अखर थी विया। ही वाव सां वाढो, वाव सां वाङण। हे सां हरणी, हे सां हाथी। हे ऐं हे में थोरो फ़र्क़ु आहे, हे हजम, हे हरणी। ॿार खे जेकॾहिं को बि लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जेको हिन पटी में न हूंदो पर असांजो तलफ़ुज़ मटियल हूंदो त ॿार सम्झी वेंदो हिन हे सां शुरू आहे या हुन हे सां शुरू आहे। हिनखे हमज़ो बि पढ़ंदा आहिनि, अलिफ़ बि पढ़ंदा आहिनि। असुल में हमज़ो चइबो छा के आहे, उहो कक पटीअ में इंशाअल्लाह मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि। हिनखे तव्हां अलिफ़ बि पढ़ी सघो था, हमज़ो बि पढ़ी सघो था। अलिफ़ ऐट ॿार खे ॿुधाइणो आहे त कहिड़ी शइ आहे, इन सां छा थींदो आहे या थींदो हुयो, हीअ हाणे आहिनि या न आहिनि या अॻे हूंदा हुया, कहिड़े कम में ईंदा। जेकॾहिं इहे ॿार खे सम्झाइबो त ॿार जी दिलचस्पी वधंदी, ॿियो कुझु बि न आहे। ॿार खे दिलचस्पी थींदी, हुनजी मालूमात जीअं वधंदी, उहो ख़ुशीअ विचां वञी घर में ॿाहिरनि खे, संगत खे, दोस्तनि खे ॿुधाईंदो त हीअ फ़लाणे कम जी शइ आहे, हिन सां हीअ फ़लाणो कमु थींदो हुयो, असांखे उस्ताद ॿुधायो आहे, त ॿार जी दिलि ख़ुशि थींदी ऐं ॿार अञा ज़्यादा दिलचस्पी वठंदो। इहे यको ऐं इहे यकतारो। यको सां छा थींदो आहे पर ॿार खे सम्झाइणो आहे त हर भुर पंहिंजो वक़्तु हिन रांदि में न विञाए। त उमेदु आहे त वीडियो तव्हांखे फ़ाइदेमंद लॻी हूंदी। जेकॾहिं फ़ाइदेमंद लॻी हुजे
ऐं इन में को तव्हांजे लाइ सुवाल हुजे त सुवाल बि पुछी सघो था। ऐं जेकॾहिं फ़ाइदेमंद लॻी आहे त दोस्तनि सां शेयर कयो ऐं लाइक कयो। ऐं तव्हांखे का राय ॾियणी आहे, को मशवरो ॾियणो आहे त ॾाढी ख़ुशी थींदी। तव्हांजो मशवरो असांजे लाइ एज़ाज़ु हूंदो। कमेंट करे पंहिंजो मशवरो बि ॾींदा। इंशाअल्लाह सुभाणे इन पटीअ खे, तस्वीरी पटीअ खे लिखण जो तरीक़ो ऐं उन खां पोइ 3 वीडियो में हिन पटी जे बारे में गुफ़्तगू थींदी त हीअ पटी छो ॾिनल आहे, साॻी पटी तस्वीरी सूरत में हिन में छो ॾिनल आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।